नाज़रीन, भिट शाह में भिट धणी जी नगरी में गुज़िरियल केतिरे अरसे खां जर जो पानी ज़हरीलो बणियल आहे, जेको इंसान ज़ात जे पीअण लाइ ख़तरनाक आहे। जर जे ज़हरीले पानी जे इस्तेमाल सबब केतिरा ई शहरी हेपेटाइटिस, जिगर, मैदे, चमड़ी ऐं ॿियनि मोज़ी मर्ज़नि में वठिजी विया आहिनि। तफ़सील ॾिसूं था मुस्तक़ीम समो जी हिन रिपोर्ट में। भिट धणी जी नगरी भिट शाह में गुज़र केतिरे ई अरसे खां जर जो पानी ज़हरीलो बणियल आहे, जेको इंसान ज़ात जे पीअण लाइ ख़तरनाक बणियल आहे। जर जे ज़हरीले पानी जे इस्तेमाल सबबि केतिरा ई शहरी हेपेटाइटिस, जिगर, मैदे, चमड़े ऐं ॿियनि मोज़ी मर्ज़नि में वठिजी विया आहिनि। कुझु साल अॻु सिंध हुकूमत पारां भिट शाह शहरनि खे पीअण जो मिठो पानी फराहम करण लाइ वाटर सप्लाई स्कीम मुहैया थी वई, जेका शहर वासियुनि खे हिकु ॾींहुं बि लाभ न ॾेई सघी। वाटर सप्लाई मुकमल थियण जी फौरन बैदि पानी जी रुकिजी वई, जेका हिन वक़्त ताईं बहाल न थी सघी आहे। जॾहिं त वाटर सप्लाई लॻल पाइप टुटी विया आहिनि, मशीनरी तबाह थी वई आहे। वाटर सप्लाई जी मशीनरी जो केतिरो ई सामान गुम पिन थी चुको आहे। सिंध हुकूमत तरफ़ां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते वाटर सप्लाई ॿाहिरि बहाली लाइ करोड़ रुपया जारी कया विया, पर अफ़सोस त लतीफ़ साईं जे शहर वासियुनि खे हिन वक़्त ताईं वाटर सप्लाई जो पानी न पहुची सघियो आहे। जॾहिं त 1 लख खां वधीक आबादी रखंदड़ शहर जे लाइ सिर्फ़ 2 आरओ प्लांट मक़सूद कया विया आहिनि, जिन जे करे शहर जे 3 हिसनि खां वधीक आबादी फिल्टर पाणीअ खां महरूम बणिजी वई आहे। हिन मौक़े ते भिट शाह जे शहरनि आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त अॼुकल्ह जी ॻाल्हि कान्हे, काफ़ी सालनि खां इहो मसइलो हली रहियो आहे। वाटर सप्लाई जी फिटिंग बि थी और उहा बि नाकारा फिटिंग थी, कुझु बि कोन्ह थियो। असांखे पाणी जे बारे में का बि सहूलियत न आई। असां पाणी जेको पंहिंजे पैसनि सां भराईंदा आहियूं, डेली जेको 30-40 रुपया डम जे हिसाब सां पंहिंजे घर में इस्तेमालु कंदा, दुकान में इस्तेमालु कंदा। ऐं महिरबानी करे असांखे वाटर सप्लाई प्लांट जेको लॻाए ॾिनो वञे त जीअं असां मुख़्तलिफ़ पेट जे बीमारियुनि खां बची सघूं। लतीफ़ साईं जे शहर अंदरि केतिरनि ई मिसकिननि खे मुख़्तलिफ़ बीमारियुनि में जखड़जी विया आहिनि। सर्दी वारा त ॿाहिरां पैसनि ते बि जेके आहिनि केन वग़ैरह में घुराए, जेके चिंची वग़ैरह में सॼे शहर में पाणी जो सप्लाई आहे, उहे जिन वटि वसाइल आहिनि त उहे त उतां जो ॿाहिरियों पाणी घुराए इस्तेमालु कनि था। पर ग़रीब मिसकिन जेको पूरे करण वारो आहे, जेको अटे जो ई पूरत नथो करे सघे अहिड़े महांगाई जे दौर में, उनखे मजबूरन उहो ई ज़हरीलो पाणी वापराइणो पए थो, जंहिंजे करे केतिरनि ई मिसकिन जेके आहिनि से मोज़ी मर्ज़नि में मुब्तला आहिनि। भिट शाह जा माण्हू जेके आहिनि सो जर जो पाणी घणो वापराईंदा आहिनि ऐं जर जे पाणीअ में हिन वक़्तु जेको सेंखे जी मक़दार भिट शाह जे अंडरग्राउंड वाटर में आहे न, उहा असांजे हिन ज़िले जे सभिनी यूसनि मां वधि में वधि आहे। ऐं इन सेंखे जे करे या उन्हनि में ॿिया जेके ज़हरीला मादा आहिनि पाणीअ में, उन्हनि जे करे पहिरियां जेका बीमारी थिए थी, जेकॾहिं माण्हू विंझनि था त स्किन डिज़ीज़ थिए थी। ॿियो वरी जेकॾहिं वापराइनि था, पीअनि था, त मेन अफेक्ट जेको उनजो किडनी यानी गुर्दनि ते थिए थो। ऐं अंदरि जेतिरा बि ऑर्गन्स आहिनि उन्हनि मां जन मां बि गुज़रे थी न, उन्हनि सभिनी खे अफेक्ट करे थो, जंहिंजे करे तमामु ख़तरनाक बीमारियूं थियनि थियूं पेट जूं इन पाणी पीअण जे करे, छो जो उन में सेंखे जी मक़दार तमामु घणी हूंदी आहे। सॼे शहर जो ॿाड़ो पाणी आहे, माण्हू परे परे ॿनियुनि मां भरियो था अचनि, को नलकनि था, को किथां भरियो अचनि। माण्हुनि खे वॾी तकलीफ़ आहे। भिट शाह में वाटर सप्लाई अॻु में ठहियल हुई, साबिक़ कोन वई, वरी ॿियो चकर लाइन विछायूं, उहा बि फेल थी वई। हाणे जो महिरबानी करे गवर्नमेंट करे को पाणी भिट शाह खे ॾिन त माण्हू मरी वेंदा बीमार थी। ॾाढा परेशान आहियूं इन पाणी लाइ। कुर्ब कयो, महिरबानी कयो, असांजे पाणी जो देखभाल कयो, असांजे पाणी असां निकाल करे ॾियो। हाणे ज़रूरत हुन ॻाल्हि जी आहे त निगरान सिंध हुकूमत ऐं लाॻापियल इदारा भिट शाह शहर जे इन अहम मसइले तरफ़ ध्यानु ॾेई शहर जे लतीफ़ कॉलोनी, बुॻिया मेले, शेख मेले, पीर मेले में अलॻि अलॻि फिल्टर प्लांट लॻाराए ॾियण सां गॾु गैर फ़ाल पियल वाटर सप्लाई पिणु बहाल कराई वञे, जीअं शहरनि खे पीअण जे मिठे पाणी जी फराहमी यकीनी बनाए सघिजे। कैमरामैन इख़्तियार अली मीर जत सां गॾु मुस्तक़ीम समूह, आवाज़ न्यूज़, भिट शाह।